ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد وقال الله سبحانه وتعالى لئن شكرتم لأزيدنكم ولئن كفرتم إن عذابي لشديد हर क़िस्म जी हमद सना तारीफ़ वाखाण किबरियाई वॾाई बुज़ुर्गी अकेले अल्लाह वहदहु ला शरीक जे ज़ात खे जुगाए जेको तमाम जहानन जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक मुश्किल कुशा हाजत रवा है दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातुमुन नबिय्यीन इमामुल क़िबलतैन वस्सक़लैन इमामुल मुक़्तदीन शाफ़िअ महशर साक़ी कौसर अहमद मुस्तफ़ा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे मथां हुजनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन तमाम जहाननि जे लाइ रहबर रहमत ऐं रहनुमा बनाए करे मोकिलियो आहे। मोहतरम सामीन, अल्लाह रब्बुल आलमीन हिन दुनिया जे अंदरि असांखे मोकिलियो आहे हिकु मक़सदु ॾेई करे ज़िंदगी ऐं मौत जो जेको सिलसिलो जारी कयो आहे इन जो बि हिकु मक़सदु आहे। असां खां अॻु में केतिरा ई माण्हू हज़ारे किरोड़े माण्हू हिन दुनिया में आया ऐं हिन दुनिया खे छॾे करे हलिया विया। असीं बि हिकु ॾींहुं हिन दुनिया खे छॾे हलिया वेंदासीं ऐं असां खां बाद बि इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो। लेकिन अॼु असां ऐं तव्हां थोरो इहो गौर कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन असां ऐं तव्हांखे हिन दुनिया जे अंदरि छाजे करे मोकिलियो आहे, कहिड़ो मक़सदु ॾेई करे मोकिलियो आहे। छा असां उन मक़सद खे उन शइ खे विसारे न छॾियो आहे या उन शइ खे असां यादि रखिया वेठा आहियूं। इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त असां इन जे बारे में गौर कयूं जो अल्लाह रब्बुल आलमीन इंसाननि खे हिदायत जे लाइ उन्हनि जी रहनुमाई जे लाइ पंहिंजे नबियुनि खे मोकिलियो, रसूलनि खे मोकिलियो, किताबनि खे नाज़िल फ़रमायो ऐं केतिरनि ई मोमिनीन खे नबियनि खे इन मक़सद खे यादि ॾियण जे बदिले में शहीद कयो वियो। अॼु असां थोरो गौर कयूं अल्लाह रब्बुल आलमीन
असांखे हिन दुनिया जे अंदरि छाजे करे मोकिलियो आहे। यकीनन असां हिन दुनिया खे छॾे करे हले वेंदासीं, को बि असांखे हिन दुनिया खे छॾण जे लाइ बाक़ी न रहंदो। केर बि हिन दुनिया जे अंदरि असांखे हिन दुनिया जे अंदरि साथ ॾेई सघे थो, आख़िरत में साथ नथो ॾेई सघे। जॾहिं ही दुनिया ई फ़ानी आहे, जॾहिं ही दुनिया ई आर्ज़ी आहे, त हिन दुनिया जे अंदरि जेको कुझु आहे उहो बि आर्ज़ी ऐं फ़ानी आहे। बका सिर्फ़ु रब्बुल आलमीन जे ज़ात खे आहे। हमेशगी वारी ज़िंदगी सिर्फ़ु आख़िरत जी ज़िंदगी आहे ऐं नेमतनि वारी ज़िंदगी, ख़ुशहाली जी ज़िंदगी, जन्नत वारी ज़िंदगी आहे। ही जेका बि ज़िंदगी आहे ही आर्ज़ी आहे। हिन दुनिया जे अंदरि दुनिया ऐं आख़िरत खे ठाहिण ऐं संवारण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन असां ऐं तव्हांखे अहिड़ो किताब ॾेई करे मोकिलियो आहे, अहिड़ो नबी असां ॾांहुं मोकिलियो आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन सॾियो आहे। नबियुनि जो सरदार आहे, इमामुल अंबिया आहे, ख़ातमुन नबियीन आहे। पैगम्बरनि मां अज़ीम पैगम्बर जा असीं उम्मती आहियूं ऐं जेको किताब उन नबी ऐं पैगम्बर ते नाज़िल फ़रमायो आहे उहो किताबनि जो इमाम आहे। त उन नबी ऐं उन किताब जे बारे में असांजे ज़हन में छा ॻाल्हियूं आहिनि, छा असां उन जी ॻाल्हि जे अंदरि उन्हनि जी इताअत करण वारा आहियूं, या सिर्फ़ु दुनिया खे असां ॾिसी करे दुनिया हिते ख़तमु करे रहिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि 4 ॻाल्हियुनि जो वाइदो कयो आहे असां ऐं तव्हां सां, जेको असांजी दुनिया ऐं आख़िरत खे बहितर करण जे लाइ अज़ीम पॉइंट आहे। बहितरीन अंदाज़ सां अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ऐं तव्हांखे सम्झायो आहे। ऐं मुसलमानो, ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि इज़त ऐं मक़ाम चाहियो था, आख़िरत में रब्बुल आलमीन जी रज़ामंदी चाहियो था, त अल्लाह साईं तव्हां सां 4 ॻाल्हियुनि जो वाइदो कयो आहे। पर उन वाइदे खां पहिरीं अल्लाह साईं असां ऐं तव्हांखे कुझु शयुनि जो हुकुम ॾिनो आहे, कुझु अमल करण जो हुकुम ॾिनो आहे, कुझु महिनत ऐं मुशक़त करण जो हुकुम ॾिनो आहे। इहो महिनत ऐं हुकुम तव्हां मञींदो, उन जे शर्त में अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबु करे छॾींदो। पहिरियों वाइदो अल्लाह रब्बुल आलमीन छा फ़रमायो आहे क़ुरान जे अंदरि? फ़रमायो आहे, इज़ तअज़्ज़ना रब्बुकुम लइन शकरतुम लज़ीदन्नकुम वलइन कफ़रतुम इन्न अज़ाबी लशदीद। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जे अंदरि ऐलान फ़रमायो रब्बुल आलमीन, यानी इहा ॻाल्हि अहमियत वारी आहे, इहा ॻाल्हि सम्झण वारी आहे। इहा ॻाल्हि जेको आहे सो यानी हिकु अहम ॻाल्हि आहे। जीअं असां ऐलान कंदा आहियूं मस्जिद में त माण्हू ग़ौर सां ॿुधंदा आहिनि। ऐलान कॾहिं कॾहिं थींदो आहे, ख़ासि टाइम जे करे थींदो आहे। मके वारा बि जेको आहे ऐलान जे लाइ ख़ासि पहाड़ी खे मुख़्तस कयो। जॾहिं बि को मसइलो थींदो, जॾहिं बि का ॻाल्हि ख़ासि ॿुधाइण वारा हूंदा, उन पहाड़ी ते चढ़ी करे ऐलान कंदा। ऐलान जॾहिं थींदो आहे त मक़सदु इन ॻाल्हि जे मथां तवजो ॾिनो वञे, सम्झो वञे इन ॻाल्हि खे। अल्लाह रब्बुल आलमीन उहे अल्फाज़ इस्तेमालु करे फ़रमायो आहे, व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम, ऐं तव्हांजे रब इहो ऐलान फ़रमायो। कहिड़ो ऐलान आहे? लइन शकरतुम लज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्रगुज़ार बानो बणिजी वेंदो, लअज़ीदन्नकुम, तव्हांखे आऊं वधीक नेमतुनि सां नवाज़े छॾींदुसि। यानी जेकॾहिं असीं चाहियूं था असांखे दुनिया जे अंदरि सुकून मिले, दुनिया जे अंदरि नेमत मिले, माल जे अंदरि बरकत मिले, औलाद जे अंदरि बरकत मिले, दुनिया जे अंदरि असांखे इज़त ऐं मक़ाम हुजे, आख़िरत बि असांजी संवरजी वञे, इहे नेमतूं असांखे मिलनि। अल्लाह साईं फ़रमाए थो इहो आऊं तव्हांखे ॾींदुसि, पर ॻाल्हि इहा आहे, शर्त इहा आहे, तव्हां बि जेको आहे मुंहिंजो शुक्र अदा कयो। अल्लाह साईं फ़रमाए थो, इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा, बेशक असां इंसान खे 2 रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि।
हिकु उहो सिरात मुस्तक़ीम आहे जेको नबियनि जो रस्तो आहे, जेको रसूलनि जो रस्तो आहे, जेको क़ुर जो रस्तो आहे, रब्बुल आलमीन जे किताबनि जो रस्तो आहे, जेको अल्लाह साईं जो रस्तो आहे। इम्मा शाकिर व इम्मा कफूरा, ऐं ॿियो रस्तो इब्लीस जो रस्तो आहे, शैतान जो रस्तो आहे, रब जे नाफ़रमाननि जो रस्तो आहे, रब जे बाग़िन जो रस्तो आहे। उहो रस्तो इंसान खे वठी करे जहन्नम ताईं पहुचाईंदो। अल्लाह से फरमाए थो ॿई रस्ता, हिकिड़ो कुफ़रान वारो रस्तो, हिकिड़ो शुक्रगुज़ारी ऐं क़दरदानी वारो रस्तो। जेकॾहिं रब्बुल आलमीन जे नेमतनि जो तव्हां क़दुरु कंदो, जेकॾहिं रब्बुल आलमीन जे नेमतनि जो तव्हां शुकुरु कंदो, अल्लाह साईं तव्हांखे उन रस्ते में वठी वञी करे तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदो। लाइन कफ़रतुम, जेकॾहिं तव्हां कुफ़ुर कयो, जेकॾहिं तव्हां नाशुक्री कयो, जेकॾहिं तव्हां रब्बुल आलमीन जी बग़ावत कई, इताअत खां निकिरी वियो, जीअं तव्हां ॾिसो इब्लीस जेको आहे रब्बुल आलमीन जो इबादत करण वारो यानी मख़लूक़ आहे, अल्लाह साईं जे जन्नत में रहण वारो, बाग़ात में खाइण वारो, हर क़िस्म जी नेमतुनि खे इस्तेमालु करण वारो, रब्बुल आलमीन उन खे हुकुम थो ॾे, ऐं जेको आहे शैतान मुंहिंजे हथ सां ठाहियल इंसान खे सजदो कर। सभई सजदे में किरी पिया, फ़िरिश्ता बि सजदो करण लॻा। अल्लाह साईं जंहिंखे हुकुम ॾिनो सभिनी सजदो कयो, सवाइ इब्लीस उन तकबुर करे यानी नाफ़रमानी शुरू कई, कुफ़ुर कयईं, अल्लाह जे आयतनि सां कुफ़ुर कयईं, रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी शुरू कयईं, अबा वस्तकबरा, इनकार करे तकबुर शुरू कयईं, नाशुक्री कयईं। अल्लाह साईं फरमाए थो वकान मिनल काफ़िरीन, पोइ उहो शैतान जेको आहे सो काफ़िरनि मां थी वियो, रुगो काफ़िरनि मां न थी वियो, पर रब्बुल आलमीन जेके नेमतूं उनखे नवाज़ियूं हुयूं, जन्नत जो जेको मक़ाम उनखे ॾिनो हो, इज़त ऐं शरफ़ जेको फ़िरिश्तनि सां गॾु विहंदो हो, उहो इज़त बि अल्लाह साईं वापसि वठी छॾियो, उहो जन्नत बि इंसान उन खां वापसि वठी छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया ऐं आख़िरत में उनखे मलून करे, लानती बनाए करे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि तबाही ऐं बर्बादी जो ऐलान करे जहन्नम उन जे लाइ तयारु करे छॾियो। नाशुक्री जो नतीजो आहे अॼु असांखे रब्बुल आलमीन जा हज़ारे किरोड़े नेमतूं असां वटि मौजूदु आहिनि। वइन तुअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, अल्लाह साईं फरमाए थो एतिरियूं त नेमतूं तव्हांजे मथां थियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ॻणणु चाहियो, ॻणणु त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे तव्हां हिकिड़े जॻह में जमा करणु चाहियो त हिकिड़े जॻह में तव्हां उन्हनि नेमतुनि खे जमा कोन था करे सघो। यानी एतिरे क़दुरु नेमतूं आहिनि, लेकिन अॼु असां उन नेमतनि खां जेको आहे सो ख़बर न आहे, असां उन खां जाइल आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन हिन दुनिया ऐं आसमान ऐं ज़मीन खे नेमत करार ॾिनो। अल्लाह साईं फरमाए थो आसमाननि खे ॾिसो मूं तव्हांजे लाइ ठाहियो, ज़मीन खे ॾिसो तव्हांजे लाइ ठाहियो वियो आहे, ज़मीन जे अंदरां तव्हां हर क़िस्म जा फ़सुल ऐं अनाज पोखियो था। उन खां अलावा पहाड़ ऐं समंदर ॾिसो जंहिंमें हज़ारे मख़लूक़ात आहिनि, उहे बि सभु तव्हांजे ताबे आहिनि। अल्लाह साईं हर शइ खे तव्हांजे ताबे करे तव्हांजे मथां नेमतूं कयूं। वरी अल्लाह साईं फरमाए थो राति खे ॾिसो, हीअ राति मूं बि तव्हांजे लाइ पैदा कयो, सुकून जे लाइ, आराम जे लाइ। आहे को जेको आहे सो ताक़तवर, दुनिया जो जेको पाण खे ताक़त चवण वारो, जेको राति अचे त उनखे ॾींहं में तब्दील करे, जेको ॾींहुं अचे त राति में उनखे तब्दील करे, हीअ रब्बुल आलमीन जो जेको आहे ताक़त आहे। अल्लाह साईं फरमाए थो ॿियनि शयुनि खे छॾे ॾियो, दुनिया वारनि खे छॾे ॾियो, पंहिंजे पाण ते नज़र कयो, फी अनफुसिकुम, पंहिंजे पाण खे ॾिसो। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन, ऐं इंसान तोखे बहितरीन शिकल में मूं ठाहियो आहे। दुनिया जे अंदरि हज़ारे किरोड़े मख़लूक़ात आहिनि, पर सभिनी मख़लूक़ात मां इंसान खे अल्लाह साईं पंहिंजे हथ सां ठाहे करे इज़त ऐं मक़ाम ॾिनो। अलम नजअल लहू ऐनैन, छा इंसान मूं तोखे अखियूं न ॾिनियूं ऐं जेको आहे सो बहितरीन शिकल न ॾिनो, ऐं दुनिया जे अंदरि तोखे इज़त ऐं मक़ाम न ॾिनो। वरी अल्लाह साईं हर शइ असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, अॼु असां उन्हनि नेमतनि जो शुकुरु नथा कयूं, असांजे अंदरि क़दरदानी न आहे। अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुक्रगुज़ारी जो तरीक़ो, क़दरदानी जो तरीक़ो सेखारियो आहे। राति जे वक़्तु उथी करे यानी नमाज़ पढ़नि था,
जॾहिं राति जे वक़्तु निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि जे अंदरि सोज पइजी थो वञे, यानी पेर बि जेको आहे सो थकिजी था पवनि। अम्मी आयशा थी फरमाए, अल्लाह जा पैगम्बर तव्हांजा अल्लाह साईं गुनाह माफ़ करे छॾिया, तव्हांखे अल्लाह साईं इज़त मक़ाम ॾिनो आहे, हर शइ तव्हांजा सभु माफ़ थी विया, तव्हां बि एतिरे क़दुरु इबादत कयो था। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा इरशाद फरमायो, अफला कून अब्दन शकूरा, छा आऊं अल्लाह साईं जो शुक्रगुज़ार न थियां? अल्लाह साईं मूंखे एतिरे क़दुरु नेमतूं ॾिनियूं आहिनि, अल्लाह साईं जो शुक्र करण जे लाइ, रब्बुल आलमीन जी यादि करण जे लाइ, उन खे यानी इबादत करण जे लाइ, राज़ी करण जे लाइ मां पाण खे तकायां थो ऐं महिनत मुशक़त कयां थो। अॼु असां ॾिसूं हर शइ असांखे रब्बुल आलमीन जो अता कयल आहे। जंहिं अखियुनि सां ॾिसूं उहो बि अल्लाह साईं जो अता थियल, जंहिं कननि सां ॿुधूं उहो बि अल्लाह साईं जो अता कयल, जंहिं ज़ुबान सां ॻाल्हायूं उहो बि अल्लाह साईं जो अता कयल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हू जेको आहे सम्झ में नथो अचे, नेमतुनि जो क़दुरु कोन थो थिए। अल्लाह जे पैगम्बर हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधायो, उनज़ुरु इला मन अस्फल मिनकुम वला तनज़ुरु इला मन हुव फौक़कुम। जॾहिं तव्हांखे नेमत जो क़दुरु करणु घुरिजे, नेमत तव्हांखे कीअं यादि थींदो, तव्हां पंहिंजे हेठि वारे खे ॾिसो त रब्बुल आलमीन तव्हांखे उन नेमत जो क़दुरु करण जो तौफ़ीक़ ॾींदो। यानी जेको दुनिया जे हिसाब सां तव्हां खां जेको हेठि आहे तव्हां उन खे ॾिसो। जेको इंसानु सही सालिम आहे, हली घुमी फिरी सघे थो, उहो बि सम्झे थो मूं वटि कुझु न आहे, रब्बुल आलमीन जेको आहे सो मूंखे कुझु न ॾिनो, पर उन इंसान खे इहो इंसानु जेको उन खे खपे त उन जेको आहे सो हस्पतालनि में वञी करे ॾिसे, हिकिड़े यानी वॾे अस्पताल में वञी ॾिसे त केतिरा ई माण्हू जेके आहिनि से उहे के गुर्दनि जा मरीज़ आहिनि, केतिरा ई माण्हू जेके दिलि जा मरीज़ आहिनि, केतिरा ई इंसान जेके यानी टंगनि खां महज़ूर आहिनि, केतिरा ई इंसान तव्हां ॾिसंदो जेके अखियुनि खां महज़ूर आहिनि, उन्हनि खे ॾिसंदो त तव्हांखे अल्लाह साईं जूं उहे नेमतूं यादि ईंदियूं जेको रब्बुल आलमीन तव्हांजे मथां कयूं आहिनि। पोइ तव्हां रब्बुल आलमीन जी शुक्रगुज़ारी कंदो, अल्लाह साईं खे यादि करणु शुरू कंदो। पोइ अल्लाह साईं फरमाए थो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो क़दुरु कंदो, मुंहिंजे नेमतनि ते तव्हां शुक्र कंदो, मुंहिंजी इताअत कंदो, नबियुनि जी फर्मा बरदारी कंदो, रब्बुल आलमीन तव्हांखे अञा बि वधीक वधाए करे ॾींदो। जॾहिं इंसानु अल्लाह साईं जो शुक्र कंदो आहे, अल्लाह ताला खे राज़ी करण जी कोशिशि कंदो आहे, हर हाल में रब्बुल आलमीन जी इबादत में तवजो ॾींदो आहे त अल्लाह साईं उन खे अञा वधाए करे ॾींदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो, बनी इसराइल जे अंदरि रब्बुल आलमीन माण्हुनि खे 3 माण्हुनि खे आज़मायो। अॼु असां बि आज़माइश वारे दुनिया में आहियूं, असांखे बि रब्बुल आलमीन आज़माए पियो, तव्हांखे बि आज़माए पियो। ॾुख में बि इंसान खे आज़माए थो, केतिरो सब्र थो करे, ख़ुशी में बि आज़माए थो, केतिरो जेको शुक्र थो करे। अल्लाह जे नबी फरमायो, अजबल अमरिल मोमिन, हिकु मोमिन इंसान जो जेको आहे तालुक़ जेको आहे सो अजीब हूंदो आहे, मामिलो अजीब हूंदो आहे। इदा साबत हुसराओ, जॾहिं उन खे का बि मुसीबत पहुचंदी आहे त उहो इंसानु सब्र करे अल्लाह साईं खां अजर हासिल कंदो आहे। जॾहिं इंसान खे यानी ख़ुशी महसूस मिलंदो आहे त उहो इंसान जेको आहे सो रब्बुल आलमीन जी तारीफ़ कंदे राज़ी कंदो आहे त रब्बुल आलमीन उन हालत में बि उन खे जेको आहे अजर ॾींदो आहे। फरमाए, बनी इसराइल जे अंदरि 3 माण्हुनि खे रब्बुल आलमीन आज़मायो। हिकिड़ो जेको आहे उन्हनि मां यानी गंजो हो ऐं हिकिड़ो कोढ़ जे बीमारी में मुब्तला हो ऐं टियों इंसान जेको आहे सो नाबीनो हो। रब्बुल आलमीन हिकिड़े फ़रिश्ते खे मोकिले थो, फ़रिश्ते खे इंसानी शिकल ॾेई करे मोकिले थो। उहो फ़रिश्तो वञी करे जेको आहे सो जेको इंसानु गंजो आहे उन खे वटि वञी पहुचे थो ऐं उन खे चवे थो जेको आहे सो तूं ॿुधा तुंहिंजी छा ख़्वाहिश आहे, दुनिया जे अंदरि तोखे छा करणु चाहीं थो। उहो चवे थो, मां जेको आहे सो इहो चाहियां थो त मुंहिंजे मथे ते वार अची वञनि ऐं मूं वटि मालो दौलत थी वञे। अॼु असीं बि चाहियूं था त असां वटि मालो दौलत हुजे, ख़ुशहाली हुजे, रौनक हुजे, औलाद माल मिल्कियत हुजे। उन जेको आहे सो चयो त मूं वटि माल दौलत बि हुजे ऐं जेको आहे सो मुंहिंजे मथे जा वार बि हुजनि।
छो जो ख़ूबसूरती भी उन में आहे, ख़ूबसूरती बि हुजे त माल बि हुजे। ॿ शयूं न तलब कयूं जेको असीं ऐं तव्हां बि जेको आहे सो घुर्ज कयूं था। असांजे दिलि में बि आहे त असीं बि असांखे बि रब्बुल आलमीन इहे शयूं ॾे। उहो फ़रिश्तो छा थो करे, उन जे जेको आहे सो मथे ते हथु रखी दुआ घुरे थो, वार उन जा सही थी था वञनि। उन खे जेको आहे सो हिकु यानी ॾाची जेका आहे सा ढुकी ॾाची ॾेई करे रवानो थी थो वञे। वरी वञे थो उन कोड़ वारे बीमार वटि, बीमार इंसान वटि जंहिंजा जिस्म जेको आहे सो बीमारियुनि सां मुब्तला आहे। को बि मिट माइट भर वेझो अचण जे लाइ तयारु न आहे, केर बि सलाम करण जे लाइ तयारु न आहे, केर बि उन जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। मतां ही बीमारी जेका आहे सा मूं वटि अची वञे, वायरस जेका आहे सा पखिड़िजी वञे। इंसान सभिनी खां तंग अची करे उहो जॾहिं फ़रिश्तो उन खां पुछे थो छा जी ज़रूरत आहे, हालात ॿुधाई त मुंहिंजे जंहिं वटि वञा थो मूंखां परे थो भॼे, केरु मूंसां गॾु विहण जे लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश आहे बीमारी ख़तमु थी वञे, मालो दौलत अची वञे। त फ़रिश्तो जेको आहे सो उन खे यानी हथु रखी करे दुआ थो घुरे ऐं उन दुआ सां रब्बुल आलमीन उन जे कोड़ जी बीमारी जेका आहे सा ख़तमु थो करे छॾे ऐं उन खे जेको आहे सो ढुकी जेका आहे सा ढगी ॾेई करे रवानो थो थिए। जेको उन जी ख़्वाहिश हो उहो ॾेई वियो। वरी उहो साॻियो ई फ़रिश्तो अंधे वटि वञे थो, नाबीने वटि वञे थो, उन खां सुवाल थो पुछे त कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत आहे, हिन दुनिया जे अंदरि छा तूं चाहीं थो, दिलि जी ख़्वाहिश ॿुधा। उहो नाबीनो चवे थो सभिनी खां पहिरीं त ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजूं अखियूं हुजनि, मुंहिंजा सभई जेके आहिनि से यानी दोस्त अहबाब मिट माइट हर शइ ॾिसनि ऐं जेको आहे सो दुनिया जी रौनक़नि खे ॾिसनि था। आउं जेको आहे सो ॾिसण जे खां महरूम आहियां। उन खां पोइ यानी अखियूं बि अची वञनि त दौलत बि कुझु थी वञे त जेको आहे सो दुनिया जी यानी माशी हालात खां तंगी खां बहितर थी वञा। उहो फ़रिश्तो जेको आहे सो उन सां बि इहो ई असरु थो करे, यानी हथु रखी दुआ थो घुरे उन जे लाइ, हथु रखी जीअं दुआ थो घुरे उन जूं अखियूं बहितरीनु नमूने सां यानी सही अंदाज़ मां थियूं उहो ॾिसणु लॻंदो आहे। ऐं उन खां पोइ उन खे चवंदो आहे कहिड़ियूं शयूं खपनि, उहो चए थो मूंखे मालो दौलत में ॿकरियूं पसंदि आहिनि। उन खे ॿकरियुनि जी धण जेको आहे सो ॾेई करे रवानो थी वियो। असांखे बि अलाह साईं इहे शयूं ॾिनियूं आहिनि, ख़ूबसूरती बि असांखे मिली आहे, रंग दौलत बि असांखे मिलिया आहिनि, माल ढग यानी ढोर वग़ैरह दुनिया जा सभई जेके आहिनि से असां वटि मौजूदु आहिनि। हुननि खे बि अलाह साईं आज़मायो, असांखे बि आज़माए रहियो आहे। वरी अलाह साईं उन्हनि खे आज़माइणु चाहियो, इहे शयूं ॾेई करे, इहे नेमतूं ॾेई करे हाणे अलाह साईं जी आज़माइश थो शुरू थिए। वरी साॻे फ़रिश्ते खे अलाह साईं मोकिले थो, पर इंसान जे शिकिल में आहे, पर जेको आहे सो फ़क़ीरी जे शिकिल में आहे। कपिड़ा उन जा फाटल आहिनि, पेरनि में जुती न आहे, वार उन जा बिखरियल आहिनि, मुसाफ़िर जे यानी सूरत में। उहो फ़रिश्तो साॻियो वञी करे उन पहिरें माण्हू वटि जेको आहे गंजो हो, उन खे अलाह साईं नेमतनि सां नवाज़े करे ख़ूबसूरती अता कई, वार ॾिना ऐं उन सां नेमतनि सां नवाज़े करे उन खे मालो दौलत सां उन खे नवाज़ियो। यानी ढगियूं जेके आहिनि से ॾाचियूं ॾेई करे, उठ ॾेई करे जॾहिं उहो माण्हू अचे थो यानी फ़रिश्तो इंसान जे शिकिल में ऐं उनखे चवे थो त जेको आहे आउं ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मुसाफ़िर आहियां, मूंखे पंहिंजे माल मां कुझु ॾे त आउं पंहिंजो सफ़र जारी रखां, हली वञा। हिकिड़ी ॾाची या हिकु उठ मूंखे ॾे, अलाह साईं तोखे गंज ॾेई छॾियो आहे। उहो इंसान ना शुक्रो थी करे जवाबु थो ॾे हीअ सभई शयूं मुंहिंजियूं आहिनि ऐं जेको आहे सो हीअ ख़ूबसूरती बि मुंहिंजी आहे, मुंहिंजे जे करे आहे, मालो दौलत बि मूं कमायो आहे, हीअ मूं ते हथनि जी कमाई आहे। आउं पंहिंजो माल तोखे छाजे लाइ ॾियां? यानी अलाह साईं जूं नेमतूं विसरी वियो, रब्बुल आलमीन जेके इनामात कया उहे विसारे छॾियईं, अलाह ताला खे विसारे छॾियईं। पोइ उहो फ़रिश्तो चवणु लॻो तूं उहो ई साॻियो शख़्स आहीं न जेके यानी वार कोन हुया, जंहिं वटि मालो दौलत न हो। अलाह साईं तोखे इहो ॾिनो आहे, पर यादि रखिजे करे तूं रब्बुल आलमीन जी नाक़दरी कई आहे, अॼु रब्बुल आलमीन जी नेमतुनि जी नाशुक्री कई आहे। हाणे रब्बुल आलमीन तोखे साॻे ई हालत में करे छॾींदो। जीअं फ़रिश्तो रवानो थियो, उहो इंसान जेको आहे सो बाद में उन जूं माल बि ख़तमु थी वियो, ख़ूबसूरती बि ख़तमु थी वई।
इहो ई ॻाल्हि अलाह साईं असांखे सम्झाइणु चाहे थो। जेकॾहिं तव्हां रब्बुल आलमीन जी नेमतनि जो शुक्र कंदो अलाह साईं तव्हांखे ॾींदो, पर जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदो रब्बुल आलमीन तव्हांखे नेमतनि खां जेको आहे सो दूरि करे छॾींदो। फ़रिश्तो साॻियो ई वञे थो उन कोड़ वारे बीमार वटि, उनखे चवे थो आउं बीमार आहियां, मिसकीन आहियां, जेको आहे सो मुसाफ़िर आहियां, पंहिंजे माल मां हिन ढगिन मां हिकु ढगु इहा ढगी मूंखे ॾे त आउं जेको आहे तुंहिंजो गुज़ारो कयां, मुंहिंजो बि गुज़ारो थी वञे। उहो बि तकबुर में अचे थो, उन बि रब्बुल आलमीन जी नाशुक्री कई, अलाह साईं जे नेमतनि खे जेको आहे सो ठुकराए करे उन चवणु लॻो हीअ सभु शयूं मुंहिंजियूं आहिनि। अॼु बि इंसानु चए थो हर शइ मुंहिंजी आहे। अलाह साईं थो फरमाए, अलाह जे नबी फरमायो इहो इंसानु जेको आहे सो यक़ूलु इब्न आदम इंसानु चवंदो आहे माली माली, मुंहिंजो माल, हीअ दुनिया जो ख़ज़ानो बि मुंहिंजो आहे, ॿनी ॿारहा बि मुंहिंजा आहिनि, फिलां शइ बि मुंहिंजी आहे, मालो मिल्कियत बि मुंहिंजी आहे। अलाह जे नबी फरमायो मालहू मिन मालिही लिहदा सलासिन, उन जे माल मां 3 शयुनि खां अलावा उन इंसान जो कुझु बि न आहे। हुन इंसान बि इहो ई चयो हो त हर शइ मुंहिंजी आहे, पोइ अलाह साईं उनखे तबाही बर्बादु कयो। अॼु बि इंसानु चवे थो त जेको आहे हीअ हर शइ मुंहिंजी आहे। अलाह जे नबी फरमायो इंसान तुंहिंजे लाइ उहो शइ जेको तो खाए ऐं खपाए छॾियो तुंहिंजो, जेको पाए ऐं जेको आहे सो ख़तमु करे छॾियो उहो तुंहिंजो, ऐं टियों अमल जेको आहे सो तो करे पंहिंजे आख़िरत जे लाइ तयारी कई, नेकियूं जेके गॾु कई, इहे 3 शयूं तुंहिंजियूं आहिनि। बाक़ी जेको बि तूं दुनिया में ॾिसी थो उहे सभु तुंहिंजा माइटनि जा आहिनि, अज़ीज़नि जा आहिनि, वारसनि जा आहिनि, उन्हनि मां तुंहिंजो कुझु बि न आहे, उन्हनि मां तुंहिंजो कुझु बि न आहे। छो जो केॾी महिल बि कंहिं बि वक़्त में इंसान खे मौत अची सघे थो, ऐं मौत सां इंसान हीअ दुनिया छॾे वेंदो। दुनिया छॾण सां हर शइ छॾे वेंदो, का बि शइ इंसान पंहिंजे पाण सां गॾु खणी करे जेको आहे सो क़ब्र में न वेंदो। मालो दौलत छॾी त वारिस धणी थी वेंदा, माइट धणी थी वेंदा, ऐं जेको आहे कुझु छॾी त उन बि माइटनि जा सवाइ उन्हनि अमल जे करे उहे अमल उन सां गॾु हूंदा जिन अलाह साईं खे राज़ी कयो, निमाज़नि जी पाबंदी कई, सदके ख़ैरात जी पाबंदी कई, ऐं जेके अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनो अख़लाक़ ऐं जेको आहे सो हुक़ूक़ लिबास जी पाबंदी कई, उहो साॻियो इंसानु उहो फ़रिश्तो जेको आहे वञी करे हिकु अंधो जेको नाबीनो इंसानु हो उन वटि वञे थो आज़माइश जे लाइ। अलाह साईं आज़माइण लाइ उन फ़रिश्ते खे मोकिलियो हो त मुंहिंजे ॿाननि खे आउं आज़मायां, केरु मुंहिंजो शुक्रगुज़ार आहे, केरु नाशुक्री करण वारो आहे। उहो फ़रिश्तो वञी करे चवे थो आउं ग़रीब मिसकीन आहियां, मुसाफ़िर आहियां, खाइण जे लाइ कुझु कोन्हे, मूंखे कुझु शयूं ॿकरियुनि मां हिकु ॿकरी ॾे ऐं पंहिंजो गुज़ारो कयां। त उहो शख़्स चवे थो हीउ धणु आहे, इन धण मां जेतिरे क़दुरु तोखे खपनि था ओतिरियूं ॿकरियूं तूं काए हलियो वञ। छो जो जॾहिं उहो वक़्तु यादि कयईं जॾहिं आउं नाबीनो हुअसि, मूं वटि कंहिं शइ जी का बि जेको आहे सो दौलत न हो, हर शइ जेको आहे सो मुंहिंजी अखियूं बि मूंखे रब्बुल आलमीन ॾिनियूं, हीअ धण ऐं दौलत बि रब्बुल आलमीन ॾिनियूं आहिनि। हाणे जेकॾहिं रब्बुल आलमीन में ख़र्चु कयां त मूंखे जेको आहे सो इन में का बि कंहिं शइ जो यानी ऐब न आहे। हीअ ॿकरियूं अथई, हीअ धण अथई, जेतिरे यानी क़दुरु तोखे जेको आहे सो काइणो आहे काए वञ। फ़रिश्तो चए थो मूंखे ज़रूरत न आहे, मां इंसान न आहियां, मां फ़रिश्तो आहियां, रब्बुल आलमीन आज़माइण जे लाइ मोकिलियो। तुंहिंजा 2 साथी जेके आहिनि से नाकाम थी विया, तूं कामयाबु थी वएं। अॼु असां ॾिसूं अॼां अलाह जे रस्ते में ख़र्चु करण खे असीं जेको आहे सो चऊं था असांजा पैसा ख़तमु थी वेंदा, मालो दौलत घटि थी वेंदो, लेकिन हक़ीक़त इहा आहे त उहो इंसानु यानी जेको अलाह जे रस्ते में ख़र्चु करण वारो आहे उहो पंहिंजे आख़िरत जे लाइ पोखी रहियो आहे। अलाह साईं उन जे हर अमल खे, हर नेकी खे, हर सदके खे वधाए करे आख़िरत में जन्नत अता कंदो। अलाह साईं पहिरियों अमल असांखे इहो ॿुधायो आहे त इंसान जूं जेतिरियूं बि नेमतूं आहिनि हिन दुनिया में, हर विख विख ते रब्बुल आलमीन असांजे मथां नेमतूं कयूं आहिनि। हिकिड़ी नेमत जेकॾहिं असां वटि न आहे त उन जे बदिले में अलाह साईं असांखे ॿियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, असां उन जो शुक्र अदा कयूं। शुक्र अदा करण जो तरीक़ो इहो आहे त रब्बुल आलमीन खे असां यादि कयूं, अलाह ताला जो ज़िक्र कयूं, ऐं जॾहिं असां अलाह साईं खे यादि कंदासीं रब्बुल आलमीन असांखे यादि कंदो।
हीउ ॿियो वाइदो अलाह साईं क़ुर में ज़िक्र फरमायो। पहिरियों वाइदो जेकॾहिं तव्हां शुकुर कंदो अलाह साईं तव्हांखे नेमतूं वधीक ॾींदो। ऐं ॿियो वाइदो जेकॾहिं तव्हां रब्बुल आलमीन खे यादि कंदो अलाह साईं तव्हांखे यादि कंदो। फस्कुरूनी अस्कुरुकुम, अलाह साईं फरमाए तौबा न मूंखे तव्हां यादि कयो तव्हांखे यादि कंदुसि। इहा का घटि ॻाल्हि न आहे, मामूली ॻाल्हि न आहे जंहिं इंसान खे अलाह तबारक व तआला यादि करे, खज़ाननि जो मालिक यादि करे। अलाह साईं वटि एतिरा खज़ाना जो अलाह जे नबी फरमायो, अलाह साईं फरमाए तो हदीस कुदसी में, या इब्न आदम, ऐ इब्न आदम, लव अन्न इंसकुम व जिन्नकुम अवलकुम व आखिरकुम, जेकॾहिं तव्हांजा सभई इंसान ऐं जिन, पहिरीं इंसान खां वठी क़यामत ताईं आख़िरी इंसान, जिन खां वठी पहिरीं खां वठी आख़िरी जिन, सभ जा सभु जेके आहिनि से हिकिड़ी जॻह में जमा थियनि ऐं जमा थी करे रब्बुल आलमीन खां सवाल कनि ऐं दुआऊं कनि ऐं अलाह साईं हर हिक खे उनजे ख़्वाहिश जे मुताबिक़ ॾेई छॾे। यानी केतिरा इंसान हूंदा आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी आख़िरी क़यामत ताईं पैदा थींदड़, सभ जा सभु इंसान हिकिड़े जॻह में जमा थियनि, मैदान में जमा थियनि, इंसान सां गॾु उहे शइ यानी जेके जिन्नात आहिनि उहे बि गॾु थियनि। पोइ अलाह साईं खां सवाल कनि, हर हिकु पंहिंजो सवाल करे। अलाह जे नबी फरमायो, अलाह साईं फरमाए थो हर हिक खे आउं उहो शइ ॾेई छॾियां जेको उहो घुरे। पोइ बि रब्बुल आलमीन जे खज़ाननि में एतिरे क़दुरु कमी न ईंदी जीअं इंसानु समंदर में हथु रखी करे ॿाहिरि कढंदो आहे। समंदर मां हिकिड़ो फुणो त घटि थी सघे थो, पर रब्बुल आलमीन जे खज़ाननि मां का बि शइ जी घटिताई नथी थिए। एतिरो अज़ीम यानी इज़त ऐं मक़ाम वारो, ताक़त वारो, खज़ाननि वारो रब असां ई तव्हांखे यादि कंदो उन टाइम ते जॾहिं असां अलाह खे यादि कंदासीं। अलाह ताला क़ुर मजीद में फरमायो, वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह, तव्हां उन्हनि माण्हुनि मां हरगिज़ न थिजो जिन रब्बुल आलमीन खे विसारे छॾियो। जॾहिं उन्हनि अलाह साईं खे विसारियो फ़अनसाहुम, पोइ अलाह साईं उन्हनि खे विसारे छॾियो। जॾहिं असां अलाह खे ई विसारे छॾींदासीं पोइ अलाह साईं असांखे विसारे छॾींदो। जॾहिं अलाह साईं असांखे विसारे छॾींदो पोइ दुनिया जूं हर परेशानियूं असांजे अंदरि, टेंशन असांजे अंदरि, हिकिड़ी शइ जेको आहे सो असां कंदासीं उहो बि सुठे नमूने सां न थींदो। हर जेको आहे सो कम जे अंदरि बेबरकती थींदी। अलाह साईं फरमाए थो तव्हां मूंखे यादि कयो ऐं तव्हांखे यादि कंदुसि। जेकॾहिं इंसानु मूंखे दिलि में यादि थो करे यानी अकेले में यादि थो करे, केर बि गॾु न आहे, राति जे तारीख़ुनि में उथी करे अकेले यादि थो करे, अलाह साईं फरमाए थो आउं बि उन खे अकेलो यादि थो कयां। पर जेको इंसानु कंहिं महफ़िल में, कंहिं मजलिस में, कंहिं कचहरी में मूंखे यादि थो करे, ऐं उन्हनि खे बहितरीनु मजलिस में यादि कयां थो, फ़िरिश्तनि जे मजलिस में यादि कयां थो। जेकॾहिं इंसानु जेको आहे सो तौबा इस्तग़फ़ार कंदे हिकु विख मूं जे तरफ़ वधाईंदो आहे, मुंहिंजे तरफ़ ईंदो आहे त आउं हली करे जेको आहे सुन वटि ईंदो आहियां। जेकॾहिं हू हली करे अचे थो ऐं भॼी करे उन इंसान वटि वेंदो आहियां माफ़ु करण लाइ। एतिरो अलाह साईं रहमान ऐं रहीम आहे, बाज़ारो आहे, इंसान खे माफ़ु करण जे लाइ तयारु आहे। लेकिन इंसानु आहे उन रब्बुल आलमीन खे विसारे करे उन जे इबादत जे लाइ, इबादत खे जेको आहे सो दूरि थी वियो, अलाह जे क़ुर खां दूरि थी वियो, रसूलुल्लाह जे फ़रमाननि खां दूरि थी वियो, आख़िर जी तयारी खां दूरि थी वियो ऐं पंहिंजे जेको आहे सो जहन्नम खे यानी दाख़िल थियण जे लाइ अमल करणु लॻो आहे। पाण खे जहन्नम ॾांहुं धिकेले रहियो आहे। ॾींहं राति जे अंदरि असां ॾिसूं रब्बुल आलमीन असांजे मथां नमाज़ूं फ़र्ज़ कयूं, पर अलाह जे घर जे अंदरि अचण जे लाइ तयारु न आहियूं। दुनिया जे धरती में सभिनी खां अज़ीम तरीन बरकत वारी जॻह, फज़ीलत वारी जॻह जेको अलाह साईं फ़रिश्ते जे ज़रिए नबी अलैहिस्सलाम खे ॿुधायो मस्जिदूं आहिनि। उहे मस्जिदूं ख़ालियूं, बदतरीन जेके जॻह बाज़ार आहिनि उहे बाज़ार जेके आहिनि से भरियल आहिनि। अॼु असां पंहिंजे अमल जो ॾिसूं, असां पंहिंजे पाण खे ॾिसूं, जॾहिं असां हिन दुनिया खे छॾे वेंदासीं अज़ीज़ अकारिब असां सां गॾु न हूंदा, मिट माइट असां सां गॾु न हूंदा, अमल हूंदा जेके असां हाणे ॾिसूं त केतिरा अमल असां हूंदा।
सुबुह ऐं शाम बि असां ॾिसूं था, सुबुह जो उथी करे शाम सुम्हण ताईं असां केतिरे क़दुरु रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ कोशिशि कयूं था। असां दुनिया जे अंदरि दुनिया खे हासिलु करण जे लाइ अलाह साईं खे छॾे ॾियूं था, यानी दुनियादारी खे, तिजारत खे, वापार खे, बिज़नेस खे साम्हूं रखंदे इबादत खे छॾे ॾियूं था। लेकिन अलाह साईं फरमाए थो, या इबादी तफर्रग लिबादती अमलउन सदरक गिनन व असुद्दु फ़क़रका। अल्लाह साईं वाइदो थो करे, मुंहिंजा बाना मुंहिंजी इबादत जे लाइ वक़्तु कढ, तुंहिंजा जेके बि मामलात आहिनि आऊं सुधारे छॾींदुसि। असांजो हिकिड़ो कमु यानी पूरो कोन थो थिए, वरी ॿियो कमु, ॿिए कम खां वरी टियों कमु, हज़ारे कमु, ॾींहुं राति ई ज़िंदगी आख़िरत फ़ना थी रही आहे। लेकिन असांखे महसूसु नथो थिए। असांखे उन वक़्तु महसूसु थींदो जॾहिं असां अलाह साईं जी नेमतनि खे जी क़दुरु कंदासीं, रब्बुल आलमीन खे यादि करे इबादत शुरू कंदासीं, मख़लूक जा हक़ उन्हनि खे ॾींदासीं, ज़ुल्म जी ऐं ज़्यादती खां बचंदासीं। टियों वाइदो अल्लाह साईं क़ुर में तो फरमाए, वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। अल्लाह साईं फरमाए तो, अल्लाह साईं तव्हां ई असांखे थो चवे, रब्बुकुम उदूनी, तव्हां सभई मूंखे पुकारियो, अस्तजिब लकुम, ऐं तव्हांजे दुआउनि खे क़बूल कंदुसि। ही केरु थो चए? उहो बादशाह जेको कंहिंजो मुहताज न आहे, उहो बादशाह जेको कमज़ोर न आहे, उहो बादशाह जेको मौत जो बि मालिक आहे, ज़िंदगी जो बि मालिक आहे, उहो बादशाह जेको असां ई तव्हांखे रोज़ी रसाए थो। असां ई तव्हां बि हथ सां कमाए करे सम्झी सघूं था, पर उन्हनि जानवरनि खे बि रोज़ी रसाए थो जेको सुबुह जो यानी पंहिंजे आखेरनि मां जेको आहे सो निकिरी करे शाम जो जेको आहे सो वापसि पंहिंजे आखेरनि में वञनि था। उन्हनि जूं गुजूं भरियलु हूंदियूं आहिनि, उन्हनि जे हथनि में कोडर ऐं कुआड़ियूं न आहिनि, उन्हनि जे हथनि में जेके आहिनि से मज़दूरी वारा सामान कोन आहिनि, पर उन्हनि खे बि रब्बुल आलमीन खाराए थो। इहो त असीं सम्झूं था त हर शइ ऐं असीं महिनत करे पंहिंजो यानी मक़ाम ठाहियूं था, लेकिन अलाह साईं फरमाए थो उहे जानवर ऐं जीत ऐं पखी पखण जेके आहिनि उहे बि त ज़िंदा आहिनि, उहे उन्हनि खे बि रिज़्क़ ॾिए पियो अलाह साईं। अलाह साईं फरमाए थो, तव्हां मूंखे सॾियो, मूंखे यानी पुकारियो। सॾ जो मतिलबु आहे इबादत। जेके मुंहिंजी इबादत खां मुंहुं मोड़ीनि था, जेके मुंहिंजी इबादत खां जेको आहे सो पाण खे बचाइण जी कोशिशि कनि था, अलाह साईं फरमाए थो सयदखुलून जहन्नम दाखिरीन। क़यामत जॾहिं तव्हां ॾिसंदो उन्हनि खे रुसवा करे, ज़लीलो ख़्वार करे जहन्नम जे अंदरि उछलायो वेंदो। अॼु कंहिंखे चऊं था नमाज़ जे लाइ त चए थो टाइम न आहे, अॼु कंहिंखे चऊं था सदके ख़ैरात जे लाइ त पैसो न आहे। उहो ई पैसो गुनाहनि जे अंदरि ख़र्चु थींदो आहे, उहो ई वक़्तु मेलनि ऐं मलाकड़नि में कचहरियुनि में ख़र्चु थींदो आहे। इहे शयूं असां दुनिया जे अंदरि असां यानी इस्तेमालु कयूं था, लेकिन अलाह ताला वटि कोन था अचूं। अलाह साईं फरमाए थो, तव्हां मूंखे पुकारियो, पुकारण जे लाइ अलाह जे घर में नथा अचूं। ही अलाह जे घर जेके मस्जिदूं आहिनि अलाह साईं जा घर आहिनि। अलाह साईं जे घर में अचण वारा सभई इंसान रब्बुल आलमीन जा महिमान आहिनि। अॼु असां वटि को महिमान अचे परे खां, असां हुनजी इज़त कंदा आहियूं, तकरीम कंदा आहियूं, खाधो पीतो जेको आहे सो बहितरीन बनाईंदा आहियूं। यादि रखो अलाह जे नबी फरमायो, जेको बि इंसान घर मां विख वधाए करे अलाह जे घर में अचे थो रब्बुल आलमीन जो महिमान आहे। अदल्लाहु नुज़ुला, रब्बुल आलमीन तो फरमाए उन्हनि इंसाननि जे लाइ जन्नत में महिमान नवाज़ी तयारु आहे। यानी जेको इंसान मन राह इलल मस्जिदी औ गदा, जेको सुबुह जे वक़्तु मस्जिद में अचे, शाम जे वक़्तु मस्जिद में अचे, जॾहिं बि अलाह साईं उनखे यानी घुराए अचे थो, 5 वक़्तु घुराए 5 वक़्तु पहुची थो वञे, इहे अलाह साईं जा महिमान आहिनि। अलाह साईं महिमान उन्हनि खे जन्नत ॾींदो। उहो जन्नत जंहिंमें नहरूं वहनि थियूं, माखी जूं नहरूं, खीर जूं नहरूं, शराब जूं नहरूं ऐं जेके आहिनि से साफ़ पाणी जूं नहरूं, ऐं खाइण पीअण जे लाइ हर शइ अलाह साईं उन्हनि खे अता कंदो।
ऐं अल्लाह जे नबी फरमायो क़यामत जो जेको सख़्तु तरीन ज़ल्ज़लो हूंदो ऐं क़यामत जो जेको अहम तरीन ॾींहुं हूंदो उन में हर इंसान परेशान हूंदो। केरु इंसान कंहिंखे हिकु नेकी ॾियण जे लाइ तयारु कोन हूंदो। उन ॾींहुं अल्लाह साईं 7 क़िस्मनि जे माण्हुनि खे ख़ासि कर पंहिंजे साए जे हेठां यानी छांव नसीब कंदो, अर्श जे हेठां छाया छांव नसीब कंदो। ख़ासि उन्हनि खे प्रोटोकॉल ॾेई करे यानी इन्हनि शयुनि खां महफ़ूज़ कंदो। उन्हनि 7 माण्हुनि मां हिकु इंसानु आहे रजुलुन मुअल्लक़ुन क़ल्बुहु बिल मसाजिदी, उहो इंसानु जंहिंजो दिलि जेका आहे सा मस्जिद सां लॻल आहे। जिते दिलि लॻल हूंदी आहे इंसानु उते पहुची वेंदो आहे। जंहिंसां दिलि लॻल हूंदी आहे उन हिसाब सां इंसानु उनजी पैरवी कंदो आहे, ताबेदारी कंदो आहे, पाण खे उन हिसाब सां ठाहिण जी कोशिशि कंदो आहे। जंहिंजो दिलि मस्जिद सां लॻल हुजे, अल्लाह साईं सां लॻल हुजे, अल्लाह साईं फरमाए थो उन इंसान खे क़यामत जे ॾींहुं आऊं सभिनी इंसाननि जे साम्हूं इज़त ऐं मक़ाम ॾींदुसि। सभु परेशानी में हूंदा, सभु जेके आहिनि से तकलीफ़ में हूंदा, पर हीउ इंसानु तकलीफ़ खां बचियलु हूंदो। हीअ असांखे सभु शयूं हिते ई करणियूं पवंदियूं। दुनिया ई जेको आहे सो अमल जो यानी दुनिया ई अमल जो घरु आहे। हिते अमल आहे, हिसाब कोन्हे। क़यामत जे ॾींहुं हिसाब हूंदो, अमल जो हिकिड़ो वक़्तु बि न मिलंदो, सेकंड बि असांखे न मिलंदो। का बि शइ, का बि वक़्तु असां घुरंदासीं अल्लाह साईं खां असांखे न मिलंदो। फरमाईं वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन, हरगिज़ अल्लाह साईं कंहिं बि इंसान खे जॾहिं बि उन जो मौत अची वञे वापसि दुनिया में न मोकिलींदो। दुनिया में अची करे उहो इंसानु चवे त सदको कयां, ख़ैरात कयां, नेकी कयां, भलाई कयां, चङाई कयां, लेकिन मौक़ो कोन मिलंदो। हीउ मौक़ो अल्लाह साईं असांखे ॾिनो आहे। टियों वाइदो फरमाए थो अल्लाह साईं तव्हां मूंखे पुकारियो, तव्हांजे पुकार खे जवाबु ॾींदुसि। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसो रब्बुल आलमीन खे पुकारियो आहे, ग़लती थी वई, वरी अल्लाह साईं उन खे जवाबु ॾेई करे वापसि उन खे जन्नत ॾेई छॾियो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पुकारियो आहे रब्बुल आलमीन खे, पाण खे ईमान वारनि खे ॿेड़ी ते चढ़ी आज़ादु करे यानी बचाए वरितो। अल्लाह साईं उन्हनि खे महफ़ूज़ कयो। जेके काफ़िर ऐं ज़ालिम आया पाणी जे अंदरि गरक थी विया। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन खे सॾियो, अल्लाह साईं जवाबु ॾींदे बाग़ खे जेको आहे सो गुलज़ार बनाए करे, बाग़ खे थधो करे उन बाग़ खां उन खे बचाए छॾियो। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम उहे बि पाण खे रब्बुल आलमीन इहे सरियूं बची विया। जेको क़ौम यानी काफ़िर क़ौम उहे हलाक थी विया। अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, बीमारी जे अंदरि मुब्तला आहे। अॼु असां बि बीमार थियूं था, दुनिया जा सभई दरवाज़ा असां खड़काए करे पंधु करे यानी पैसा माल ख़र्च करे छॾींदा आहियूं, लेकिन कॾहिं असां अल्लाह जे दर में अचण जे लाइ तयारु न आहियूं। छो जो असांजो अक़ीदो थी वियो आहे दुनिया जा सभई असबाब इस्तेमालु कंदासीं। जॾहिं असां क़ुर खे ॾिसूं था, अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी केतिरी त वधीक बीमारी हुई, सभु यानी मिट माइट अज़ीज़ छॾे विया। जिस्म जे अंदरि बीमारी आहे, एतिरे क़दुरु जहिड़ो अल्लाह साईं खां तो दुआ करे रब्बी अन्नी मसनी ज़ुर वअंत अरहमुर राहिमीन, ऐं अल्लाह मूंखे तकलीफ़ पहुती आहे, बीमारी लॻी आहे, इन बीमारी खे तोखां सवाइ केर बि जेको आहे सो शिफ़ा ॾियण वारो न आहे। अॼु असां अल्लाह साईं खे उन बीमारियुनि में यादि नथा कयूं, ख़ुशहाली में यादि नथा कयूं, तंगी में यादि कोन था कयूं। अल्लाह साईं फरमाए थो मूंखे यादि कयो। अल्लाह जे नबी फरमायो तव्हांजो रब आहे, जेकॾहिं तव्हां उन खे न पुकारींदो नाराज़ थींदो, ऐं जेके इंसान आहिनि तव्हां उन खे सॾु कंदो, उन खां घुरंदो, उहे नाराज़ थींदा। इंसान खां हिकिड़ो दफ़ा घुरंदो, ॾींदो, ॿियो दफ़ा वेंदो, टियों दफ़ा उहो नाराज़ थींदो। लेकिन अल्लाह साईं जॾहिं इंसान उन खां न घुरंदो आहे त पोइ अल्लाह साईं नाराज़ थींदो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमाए थो तव्हां मूंखे सॾींदा कयो। नबी ने अल्लाह साईं खे सॼो उहे कामयाबु थी विया। जेके बि इंसान अल्लाह साईं खे सॾिया, अल्लाह ताला जी जेको आहे सो इबादत कयूं, अल्लाह साईं उन खे कामयाबु करे छॾियो। ऐं जिन बि जेको आहे सो तकबुर कयो, अल्लाह साईं खे छॾण खां सवाइ इबादत खां अलावा पंहिंजी जेको आहे तकबुर ऐं इनाद में ज़िंदगी गुज़ारी, तबाही बर्बाद थी आहे। हीउ क़ुर असांजे साम्हूं आहे, हदीसूं असांजे साम्हूं आहिनि। अल्लाह साईं चोथों ऐं आख़िरी वाइदो तव्हांजे साम्हूं पेश कयां।
चौथों आहे तो अल्लाह साईं फरमाए थो इंसान चाहे थो त मुंहिंजूं नेमतूं वधनि, अल्लाह साईं फरमाए थो वधंदियूं पर शुक्र कर। इंसान चाहे थो ऐं रब्बुल आलमीन मूंखे यादि करे, अल्लाह साईं फरमाए थो यादि कंदुसि पर तूं मूंखे यादि कजां। टे नंबर ते मुंहिंजूं दुआऊं क़बूल कनि, अल्लाह साईं फरमाए थो तव्हांजूं दुआऊं क़बूल थींदियूं पर तूं मूंखे पुकार। चौथों आहे तो अल्लाह साईं फरमाए थो इंसान चाहे थो मुंहिंजे मथां अज़ाब न अचनि, ॾुखिया ॾींहं न अचनि, अल्लाह साईं फरमाए थो कोन ईंदा पर छाहे कमु कहिड़ो करिणो पवंदो, इस्तिग़फ़ार करिणो पवंदो, रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरिणो पवंदो। अल्लाह साईं क़ुर में थो फरमाए वमा कान मुअज़्ज़िबुहुम व अंत फ़ीहिम वमा कान लियुअज़्ज़िबुहुम वहुम यस्तग़फ़िरून। ऐं अल्लाह जा पैगम्बर जेसीं ताईं तव्हां उन जे मौजूदु आहियो अल्लाह साईं हिननि खे अज़ाब कोन ॾींदो। ऐं ॿियो गारंटी आहे जॾहिं इस्तिग़फ़ार कंदा रहंदा अल्लाह साईं हुननि खे अज़ाब कोन ॾींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमान हो, गारंटी हो, जेसीं ताईं नबी मौजूदु हो अज़ाब कोन ईंदो। जॾहिं नबी हली वियो त पोइ सिर्फ़ु बाक़ी हिकिड़ी गारंटी बची आहे, उहा आहे इस्तिग़फ़ार जी। जेतिरे क़दुरु इंसान इस्तिग़फ़ार कंदा रहंदा, रब्बुल आलमीन जे साम्हूं गुनाहनि जी माफ़ी घुरंदा रहंदा, अल्लाह साईं अज़ाब कोन ॾींदो, तकलीफ़ कोन ॾींदो, बल्कि अल्लाह साईं उन जे नतीजे में तव्हांजा दुनिया जा मामलात संवारे छॾींदो। सूरत नूह जे अंदरि अल्लाह साईं फरमायो फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहू कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिमा अम्वालिन व बनीना व यजअल लकुम जन्नातुन व यजअल लकुम अनहारा। अल्लाह साईं फरमाए थो इस्तिग़फ़ार कयो, रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरो, पोइ अल्लाह साईं तव्हांजे गुनाहनि खे बि माफ़ करे छॾींदो। आसमाननि मां बरसाति नाज़िल करे तव्हांजे दुनिया जे अंदरि ज़मीननि खे आबाद करे छॾींदो, औलाद बि तव्हांखे अता कंदो, मालो दौलत बि नवाज़े छॾींदो। अल्लाह साईं फरमाए थो इहो तव्हांखे उन टाइम ते मिलंदो जॾहिं तव्हां इस्तिग़फ़ार कयो, जॾहिं तव्हां अल्लाह ताला खां माफ़ी घुरो। अॼु असां माफ़ी घुरण जे लाइ तयारु न आहियूं, गुनाह कयूं था, गुनाह जे मथां गुनाह कंदा रहूं था, पर इस्तिग़फ़ार ऐं माफ़ी असां घुरण जे लाइ तयारु कोन आहियूं। इहे मसाइब, इहे मुश्किलात, इहे जेके बि हालात आहिनि असांजी पंहिंजी हथनि जी कमाई आहे। जॾहिं बि इंसान खां को गुनाह थिए, ग़लती थिए त उन गुनाह खे मञे, तस्लीम करे ऐं उन खां पोइ अल्लाह साईं खां माफ़ी घुरे। अल्लाह साईं फरमाए थो इस्तग़फ़िर लिल मुमिनीन, मोमिनीन जे लाइ इस्तिग़फ़ार कर। अल्लाह ताला पंहिंजे नबी खे फरमायो मोमिनीन जे लाइ इस्तिग़फ़ार कर। अल्लाह साईं जे नबी फरमायो का बि अहिड़ी मजलिस न आहे जॾहिं वियां थो उथां थो 100 दफ़ा अल्लाह साईं खां माफ़ी थो घुरां, उन खां बि वधीक तरफ़ मां अल्लाह साईं खां माफ़ी थो घुरां। यानी अल्लाह साईं जो पैगम्बर हिकिड़े मजलिस में वेहे थो, उथण ताईं अल्लाह साईं खां एतिरे क़दुरु माफ़ी घुरंदो रहे थो जो 100 खां बि वधीक। लेकिन अॼु असां ॾींहुं राति गुनाह कयूं था, माफ़ी घुरण जे लाइ तयारु न आहियूं। शैतान जो रस्तो आहे जेको अल्लाह साईं खां माफ़ी कोन घुरियो आहे। माफ़ी घुरणु जेको आहे मोमिनीन जो तरीक़ो आहे, नबियुनि जो तरीक़ो आहे। जेको इंसानु माफ़ी घुरंदो अल्लाह साईं हुनखे माफ़ु कंदो, जेको माफ़ी न घुरंदो अल्लाह साईं हुनखे माफ़ु कोन कंदो। हीउ असांजे हथ में आहे। हीउ 4 वाइदा असां ई तव्हां सां अल्लाह साईं कया आहिनि। पहिरियों कमु तव्हांखे करिणो पवंदो, ॿियो कमु अल्लाह साईं तव्हांजो आसानु कंदो। इहे 4 वाइदा जेकॾहिं असां चाहियूं था नेमतूं वधीक मिलनि, शुकुरु करिणो पवंदो। जेकॾहिं असीं चाहियूं था रब्बुल आलमीन असांखे दुनिया आख़िरत में यादि रखे त असां बि अल्लाह साईं जी इबादत कयूं, उनखे यादि रखूं। 3 नंबर ते चाहियूं था असांजूं दुआऊं जेके असीं घुरूं था मुश्किलात में, ॾुख ऐं सुख में क़बूलु थियनि। अल्लाह साईं फरमाए थो क़बूलु थींदो, पर छा आहे जो तव्हां मूंखे पुकारियो, मूंसां गॾु ॿिए कंहिंखे शरीक न कयो। ईअं न थिए असां अल्लाह ताला खे मस्जिद में अल्लाह साईं खे पुकारियूं ऐं मस्जिद खां ॿाहिरि निकिरी करे ॿियनि खे, बुज़ुर्गनि खे ऐं दुनिया ऐं मख़लूक वारनि खे, क़बर वारनि खे ऐं जेको आहे सो ॿियनि इंसाननि ऐं मख़लूक़ात खे, जिन्ननि खे ऐं शिरक हजर ऐं शजर खे शिरक कंदा रहूं, पोइ अल्लाह साईं क़बूलु कंदो कोन कंदो। उन खां अलावा चौथों कमु इहो आहे त जॾहिं ग़लती थी वञे असां खां त अल्लाह साईं खां माफ़ी घुरूं ऐं अल्लाह ताला खां इस्तिग़फ़ार कयूं। इहे 4 कम असां कंदासीं, अल्लाह साईं हिन 4 कमनि जे ज़रिए सां दुनिया ऐं आख़िरत जा सभई कम ऐं मामलात हल करे छॾींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे
अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में सभिनी जे लाइ असां दुआ घुरूं था, जेके बीमार आहिनि, मुश्किलात में आहिनि, हालात तंग आहे, या जेके बि मुसलमान हिन दुनिया खे छॾे करे आख़िरत ॾांहुं रवाना थी विया, उन्हनि सभिनी जे लाइ इस्तिग़फ़ार ऐं जेको आहे सो उन्हनि जे लाइ जन्नत जो सुवाल कयूं था अल्लाह ताला खां। अल्लाहुम्मा